नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं हैदराबाद प्रेस क्लब में, जिते सिंध के नाले वारे सहाफ़ी ऐं हारी हक़नि जी जाखोड़ कंदड़ किरदार कामरेड गुलाम रसूल सहतो के भेटा पेश करण लाइ एक ताज़ियती रेफरेंस जो आहे सो कोठायो वियो आहे। ऐं असां ॿुधाईंदा हलूं त हीअ ताज़ियती रेफरेंस नाले वारे सहाफ़ियुनि साईं मोहम्मद यूनिस महर ऐं महेश कुमार साहब जन ऐं उनके साथियुनि घुरायो आहे। हिन मेड़ाके में मुख़्तलिफ़ जो मकबा फ़िक्र के माण्हुनि शिरकत कई है, जन कामरेड की ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं जेको आहे सो उनखे भेटा लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। अचो त हिन ताज़ियती मेड़ाके में मौजूद हिननि जो मौजूद शुरा खां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू जेको आहे कामरेड सहते के लाइ छा वीचार वंडनि था पिया। कामरेड पंहिंजी ज़िंदगी में शानदार किरदार अदा कयो, ईमानदारी सां, सच्चाई सां ऐं महिनत सां उन किरदार अदा कयो। असांखे भी ईअं करणु घुरिजे। इहो ई ज़िंदगी जो यादगार आहे, असांखे उनखे यादि करणु। ॾिसो, कामरेड गुलाम रसूल सहतो जीअं त मुंहिंजी ज़ाती तरह उन्हनि सां एॾो सियासी कुर्बत कान रही कॾहिं बि। हो असां कोमपर सियासत जा हुआसीं, हू तबक़ाती तहरीक जा हुआ। इन जे बावजूदि असां तबक़ाती तहरीक जो हिसो हुआसीं, पर हुननि असांखे उन तबक़ाती तहरीक में कॾहिं बि भाङे भाईवार न ठाहियो। बाक़ी मां हुनखे ज़ाती तरह ॾिसां थो त हू हिकिड़ो जाखोड़ी किरदार हो, मुसलसिल जदोजहद कंदड़, झर जंग हलंदड़। ऐं उन खां पोइ उन हारी तहरीक खां पोइ तव्हां ॾिठो त उन हिकिड़ो साफ़ती सफ़र शुरू कयो, जंहिंमें उन्हनि सिंध अख़बार ख़रीद कई। पोइ सिंध अख़बार जे तरफ़ां मालिक जी हैसियत में, साफ़ी जी हैसियत सां, ऐं सिंध में इल्मी अदबी जेको कमु आहे, किताब कुलनि ते खणी ॻोठ ॻोठ पहुचाइण, स्टडी सर्किल वग़ैरह खोलाइण जे सिलसिले में कोशिशूं वठणु, इन लाइ बि हुनजो हिकिड़ो शानदार किरदार हो। त मां मजमूई तरह चवां थो त कामरेड गुलाम रसूल सहतो हिकिड़ो कामयाबु सियासी कारकुन हो, जंहिं आख़िरी वक़्त ताईं पंहिंजे आदर्शनि ते क़ाइमु रहियो। हुन पंहिंजे उसूलनि ते सौदेबाज़ी कोन कई। कामरेड गुलाम रसूल सहतो के भेटा पेश करण लाइ प्रोग्राम थी रहियो आहे। कामरेड गुलाम रसूल सहतो हिकिड़ो सिंध परस्त हुयो। हू हारियुनि जे हक़नि जे लाइ सॼी उमिरि विढ़ंदो रहियो, कॾहिं बि हुन कंप्रोमाइज़ कोन कई। हू सहाफ़त में बि आयो, हुन सिंध अख़बार जी मालिकी में हुनजो हिसो आहे। ऐं हुन जेको आहे सहाफ़ियुनि जे लाइ जदोजहद जे लाइ बि लॉन्ग मार्च बि कयो ऐं बुख हड़ताल बि कई। हू हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हू कामरेड हैदर चतोई जी मशल खणी अॻिते वधियो। हू हारियुनि जो कंहिं बि शहर में को बि मसइलो थींदो हो, हू कहिड़े बि क़िस्म जो हुजे, हू हुते पहुचंदो। जी नाज़रीन, तव्हां हिन ताज़ियती मेड़ाके में मौजूद मुख़्तलिफ़ मकबा फ़िक्र जे जेको आहे सो नाले वारनि माण्हुनि जा वीचार ॿुधा, जंहिंमें साईं जलाल महमूद शाह हुया, साईं कादिर मक्सीजन हुया। ऐं उन्हनि जेको आहे कामरेड गुलाम रसूल सहते खे जेको आहे तमामु सुठी भेटा पेश कई। ऐं हुननि जो चवणु हुयो त कामरेड गुलाम रसूल सहतो सिंध जे लाइ हिकु उत्साह ॾींदड़ किरदारु रहियो ऐं हुनजी ख़िदमतुनि खे पूरी सिंध सदाईं यादि रखंदी। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, हैदराबाद।